नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे पटीदन खां ख़बर ॾींदा हलूं त पटीदन जे पारस पब्लिक स्कूल में वण लॻायो, माहौलियाती गदलान घटाइण जे उनवान हेठि प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें उस्तादनि ऐं शागिर्दनि स्कूल खां ॿाहिरि रोड ते निकिरी रस्तनि ते वेंदड़ माण्हुनि खे माहौलियाती गदलान ख़तमु करण जे हवाले सां ॼाण ॾिनी ऐं वण लॻाइण जे फ़ाइदे बाबति आगाह कयो। इन मौक़े ते शागिर्दनि अली रज़ा सियाल, जवेरिया सूमरो, नूर अलहदाद सूमरो, वकार अहमद शर, वसाण सियाल, हबीबुल्ला सूमरो, मोहम्मद अकरम ऐं ॿिनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त माहौलियाती गदलान वधण जो कारण इहो बि आहे त फैक्ट्री आबादी जे वेझो लॻल आहे ऐं हिननि मां निकिरंदड़ गंदो पाणी धुओं माहौल में गदलान ऐं बीमारियूं पैदा कनि थियूं, जंहिं करे माहौल में गदलान ऐं केतिरियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। ऐं माहौलियाती गदलान जो हिकु वॾो सबबु इहो बि आहे त वणनि खे कटियो पियो वञे। वणनि मां इंसान खे ऑक्सीजन मिलंदी आहे जेका हाणे तमामु घटिजी वई आहे। वण कटिजण करे गर्मी जी शिदत में पिणु वाधि पैदा थी आहे। स्कूल जे प्रिंसिपल बाबू ज़ाहिद सूमरा अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त स्कूल जे ॿारनि लाइ माहौलियाती गदलान बाबति आगाही जो प्रोग्राम रखियो आहे, जंहिंमें ॿारनि खे इहा ॼाण मिली आहे त माहौल खे साफ़ सुथरो रखण लाइ वण लॻाइण तमामु ज़रूरी आहे। वण लॻाइण सां हवा साफ़ मिलंदी आहे। माहौल खे वधीक साफ़ रखण लाइ हर पाकिस्तानी खे हिकु ॿूटो लॻाइणु घुरिजे त जीअं बीमारियुनि खां बची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।